इमरान ख़ान लाहौर बार खे ख़िताब कंदे चयो आहे त सभ खां वधीक कूड़ मरियम नवाज़ जो पकड़ियो वेंदो आहे। इंसान त जेल में बि ज़िंदा रही सघे थो। असां जमहूरियत जे ख़ालिस तरीन शिकिल में वञी रहिया आहियूं। असांजी हुकूमत केराई वई त सोशल मीडिया ॾेखारियो। इमरान ख़ान जो चवणु आहे त लखे कश्मीरी शहीद थी विया पर ओलह जी मीडिया में ज़िक्र न थियो। अमेरिका में केर बि इसराइल ख़िलाफ़ ॻाल्हि नथो करे सघे। इमरान ख़ान लाहौर बार खे ख़िताब कंदे चयो आहे त सुभाणे खां हक़ीक़ी आज़ादी मार्च जी शुरूआत कंदुसि। जंग हाणे हतमी ऐं फ़ैसिलाइती आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान लाहौर बार खे ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त सभ खां वधीक कूड़ मरियम नवाज़ जो पकड़ियो वेंदो आहे। असां इंसान त जेल में बि ज़िंदा रही सघे थो। असां जमहूरियत जी ख़ालिस तरीन शिकिल में वञी रहिया आहियूं।